डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पंवर जी रिपोर्ट मुताबिक दादू शहर के गुलजार मदीना वनी मस्जिद गरीबाबाद गरीब मोहल्ले जा रहवासी मोहम्मद शाहिद कुरैशी, मोहम्मद फारूक कुरैशी, मोहम्मद जाहिद कुरैशी, मोहम्मद ताहिर कुरैशी, मोहम्मद खालिद कुरैशी सभई पुट अब्दुल सत्तार कुरैशी दादू प्रेस क्लब पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां भावर दादू शहर में कारोबार कंदा आहियूं। असांजो भाउ नाले मोहम्मद हामिद कुरैशी जेको सरकारी मुलाज़िम पिण आहे उन जे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जेका ॾेती लेती कयल आहे उन सां असांजो को बि वास्तो न आहे, न का ख़बर आहे त हू असां खां गुज़िरियल 10 सालनि खां अलॻि आहे ऐं संदसि कारोबार पिणु अलॻि आहे। असांखे हुन जी आड़ में मुख़्तलिफ़ माण्हुनि अची धमकाइनि था ऐं कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे जंहिंमें असांजो नंढो भाउ मोहम्मद शान कुरैशीअ खे दादू से सेक्शन पुलिस गिरफ़्तार कयो आहे जंहिं खे जेल रिमांड मिलियो आहे। हिन वक़्तु असांजो भाउ बेगुनाह जेल में पियल आहे। असां भाउरनि जा कारोबार बासर माण्हुनि जी धमकियुनि ऐं खोफ सबबु सख़्तु मुतासिर थिया आहिनि। असां पंहिंजो कारोबार हलाए नथा सघूं। असां दादू शहर में कारोबार कंदड़ शरीफ़ शहरी आहियूं। असांखे पंहिंजे भाउ मोहम्मद हामिद कुरैशी जे आड़ में तंग न कयो वञे जॾहिं त असांजो कंहिं बि क़िस्म जो तालुक़ु न आहे न वरी का ख़बर आहे हू हिन वक़्तु काथे रहियल आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़ मुतासिरा भाउरनि वधीक चयो त दादूअ जा चूंडियल नुमाइंदा असांजे हिन मामले में क़ानूनी ऐं इख़लाक़ी मदद कनि। ठुल खां मीर मोहम्मद फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक ठुल लॻे ॻोठ प्यारो ख़ान खोसो में 3 सालनि जे मासूम निंगरी रुखसाना धीउ अब्दुल अज़ीज़ जमाली पोलियो जे मर्ज़ सबबि निंगरी घुमण फिरण खां लाचार बणिजी वई। मुतासिरा निंगरी जे वालिद अब्दुल अज़ीज़ जमाली पारां पंहिंजे मासूम धीउ खे पोलियो जो शक ज़ाहिर कयो आहे। वालिद अब्दुल अज़ीज़ जमाली सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असां निंगरीअ खे इलाज लाइ सखर अस्पताल खणी वियासीं त डॉक्टरनि चेकअप करण बैदि ॿुधायो त निंगरीअ खे पोलियो जो असरु आहे। निंगरीअ जे वालिद सिहत खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त WHO जी टीम मोकिले करे निंगरीअ जे रत जा जुज़ा वठी पोलियो जो इलाज कराए नियाणीअ खे माज़ूरी खां बचाए वञे। सजावल खां रिपोर्ट कर रहियो आहे इम्तियाज़ मेमून। सजावल जे मेन गवर्नमेंट गर्ल्स स्कूल जे मेन गेट अॻियां कब्ज़ा माफ़िया सरगरम मेन गेट अॻियां सिरूं रेती बजरी लाहे गर्ल्स स्कूल जे साम्हूं बासर तरफ़ां कब्ज़े जी कोशिश गर्ल्स स्कूल जे तरफ़ शागिर्दनि ऐं टीचरनि पारां फ़ौरन नोटिस वठी कब्ज़ो ख़तमु कराइण जो मुतालबो कयो आहे। शागिर्दनि ऐं टीचरियाणियुनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कब्ज़ा माफ़िया मेन गेट जे अॻियां रेती सिरूं ऐं ॿियूं मटीरियल लाहिण सबबि शहरी तोड़े सिंधी मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल शागिर्दनि सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। असां तालीम खाते ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयूं था त फ़ौरन नोटिस वठी स्कूल जी मेन गेट अॻियां थियल कब्ज़े जो नोटिस वठी जेको पयल मटीरियल खणाए शागिर्दनि ऐं टीचरियाणियुनि खां मां बेचैनी ख़तमु कई वञे। जोईअ खां रिपोर्ट कर रहियो आहे ज़मीर अली लाशारी। जोईअ जे ॻोठ बुढो गोपांग जे रहवासी मर्द औरतुनि ऐं मासूम ॿारनि बेदर्दी सां शहीद थी वियल अब्दुल वाहिद गोपांग जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं मथनि कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ मक़तूल जी बेवा आबदा नासिया रशीदा मुजाहिद अली नज़र अब्बास ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शहीद मख़तूम बिलाल पार्क असिस्टेंट कमिश्नर ऑफिस आॾो अलॻि अलॻि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जी बेवा आबदा मीडिया अॻियां दाहींदे चयो त मुंहिंजे मुड़ुसु अब्दुल वाहिद गोपांग खे 3 महीना अॻु मुख़ालिफ़ धुर जे जवाबदारनि SHO नूरो गोपांग सनाउल्ला सफदर गोपांग ऐं बेदर्दी सां गोलियूं हणी क़त्ल कयो हो जिन खे 3 महीना गुज़रण बावजूदि पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। जवाबदार नूरो फ़रार आहे ऐं हाणे उन केस तां हथ खणण लाइ सफदर सनाउल्ला हथियार बंद वठी घर में दाख़िल थी असां ते सख़्तु तशद्दुद कयो ऐं जोही पुलिस वंगार वहंदे असांजो केस दाख़िल करण बजाए उल्टो असां ते मक़तूल जे शाहिदनि ऐं मशीरनि मथां जोहीअ में केस दाख़िल कयो आहे जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो त कातिल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फ़रियादी धुर मथां दाख़िल कूड़ा केस ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। खानपुर मर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल वहीद गडाणी। हक़ TV 5 न्यूज़ नेटवर्क पारां 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो एके ॿधी प्यार मुहबत मज़हबी भाईचारो असांजो मान जे सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान खां पोइ खानपुर मर में एके ॿधी प्यार मुहबत भाईचारे जे उनवान सां 1 डिसंबर ते एकता ॾियारो मल्हाइण लाइ पुरज़म असां सिंधुअ जा वारिस आहियूं। एके ॿधी प्यार मुहबत भाईचारे उनवान सां रहमान मॉडल स्कूल खानपुर महर एकता तक़रीब मुनक़िद कई वई जंहिंमें स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दनि उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में स्कूली ॿारनि टेबलोज़ खाका तक़रीरूं क़ौमी गीतनि ते रक़्स कयो पिंडाल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। उन मौक़े ते स्कूल जे चेयरमैन ग़ुलाम मुस्तफ़ा महर प्रिंसिपल अहसन दायो इमरान महर ॿियनि पारां सहाफ़ियुनि खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना ऐं सुभाणे एके ॿधी मुहबत ऐं भाईचारे जे सॾ ते एकता ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो। खानपुर महर खां रिपोर्ट कर रहियो आहे अब्दुल वहीद गडाणी। खानपुर महर में औरत जो मुड़ुस ऐं ॿियनि माइटनि समेत एहतिजाज ॻोठ जा बासर माण्हू
कूड़ो कारे जो इल्ज़ाम हणी क़त्ल करण चाहिनि था, संदन ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ न वञे। मुसम्मात फ़ौज़िया महर ख़बर मूजिब खानपुर महर लॻोठ पठाण महर जे रहवासियुनि 5 ॿारनि जी माउ मुसम्मात फ़ौज़िया पंहिंजे मुड़ुस साहब महर ऐं ॻोठाणनि मोरियल महर ऐं ॿियनि सां गॾिजी तालका प्रेस क्लब खानपुर महर आॾो एहतिजाज कयो। उन मौक़े ते मुसम्मात फ़ौज़िया महर चयो त ॻोठ जा बासर शरपसंद कमाल महर, अलहदाद महर, रांझू महर ऐं मुबारक महर मूंखे कारे जो कूड़ो इल्ज़ाम हणी क़त्ल करण चाहिनि था। मुसलसल मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। औरत जे मुड़ुस साहब महर चयो त मुंहिंजी ज़ाल कारी नाहे। ॻोठ जा बासर शरपसंद माण्हू मुंहिंजे घरवारी खे कूड़ो इल्ज़ाम हेठि क़त्ल करण चाहिनि था। असीं ग़रीब आहियूं। मुसम्मात फ़ौज़िया ऐं संदसि मुड़ुस साहब महर IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिना ॾियारियो वञे। सजावल खां सहाफ़ी इम्तियाज़ मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ सियासत में का बि शइ नामुमकिन न आहे। हुन वीडियो में तव्हां अंदाज़ो लगाए सघो था त PP सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी, सूबाई वज़ीर रियाद शाह शिराज़ी, PP MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी, PP MPA शाह हुसैन शाह शिराज़ी मोहसन हाउस ठट्टो में अहम गॾिजाणी कई। उन बैदि मालूम थियो आहे त PP ऐं शिराज़ी भाउरनि जो इत्तेहाद थियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त सजावल ज़िले में आफ़ीसर शिराज़ी भाउरनि जा अचनि था या PP ज़िले क़यादत जा। मातली खां जावेद मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ मातली में जागृत ऑर्गेनाइज़ेशन ऐं CDI जे सहकार सां सिटीज़न फॉर गुड गवर्नेंस बाबति आगाही गॾिजाणी मुनाक़िद कई वई। म्यूनिसिपल कमेटी ऑफिस में थियल गॾिजाणीअ में मुख़्तलिफ़ कम्यूनिटियुनि सां तालुक़ रखंदड़ औरतुनि, नौजवान सहाफ़ियुनि, मिनारिटी ऐं PW जे नुमाइंदनि, काउंसलरनि, शहरियुनि शिरकत कई। गॾिजाणी खे प्रोग्राम जो फोकल पर्सन अमीर हैदर चयो त हिन मनसूबे जो मक़सदु हुकूमती अमल में अवामी शिरकत आहे त जीअं शिरकत कंदड़नि पंहिंजनि इलाइक़नि जे मसइलनि जी ॼाण हासिल करे उन्हनि खे उजागर करण सां गॾु हुकूमती पॉलिसी में बहितरीअ लाइ आवाज़ उथारनि। गॾिजाणी खे ख़िताब कंदे आतिफ़ अली चयो त माण्हू हर खाते में हलंदड़ कारवहिंवार बाबति मालूमात आइन मूजिब हासिल करे सघनि था ऐं राइट टू इंफॉर्मेशन कानून तहत हर शहरी खे मालूमात वठण जो पूरो हक़ आहे। गॾिजाणी खे जागृत ऑर्गेनाइज़ेशन जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ख़ालिद बबर चयो त मनसूबे जो मक़सदु अवामी इंतज़ामिया ऐं फ़ैसिला साज़ी जे अमल में शफ़ाफ़ियत, इंसाफ़ ऐं शमूलियत जे उसूलनि खे फ़रोग़ ॾियणु आहे। हर माण्हूअ खे सरकारी अमलनि बाबति मुकमल ॼाण हुअणु घुरिजे। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त औरतुनि तोड़े मर्दनि तरफ़ां समाजी मसावत बाबति मौक़िया मुहैया करण लाइ सरगर्मियूं शुरू कयूं वेंदियूं।